नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे थरपारकर में ख़बर ॾींदा हलूं त समूरे पाकिस्तान समेत थरपारकर में हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी त्यौहार रक्षाबंधन जो त्यौहार मज़हबी जोश जज़्बे सां मल्हाए रही है। रक्षाबंधन जे त्यौहार ते भेनरूं पंहिंजे भाइरनि जे हथनि ते राखी ॿधी संदुसि वॾी ॼमार जे लाइ दुआऊं कंदा आहिनि त संदुसि भाउ वरी पंहिंजे भेनरनि खे रक्षा हिफ़ाज़त जो वचन ॾींदा आहिनि। रक्षाबंधन भाउ भेण जो हिकु ॾींहुं आहे। भेण पंहिंजे भाउ जी कलाई ते राखी ॿधी उनखां जनम जो वचन वठंदी आहे। ॿई भाउ भेण इन ॾींहं ते ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि गॾु थी ऐं पंहिंजी रक्षा जो वचन वठंदी आहे। भाउ भेण गॾु रहंदा आहिनि हमेशह साथ ॾियण लाइ ऐं भाउ हमेशह हुनजी रक्षा कंदो आहे। हूअं त हिंदू मज़हब में खोड़ सारा त्यौहार ईंदा आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां वॾो जोश ऐं फ़रोग़ सां सेलिब्रेट कया वेंदा आहिनि। पर अॼु जो जेको ॾींहुं आहे जेकॾहिं चयो वञे त अॼु जो ॾींहुं भाउ ऐं भेण जी हिकिड़ी ईद तस्लीम कयो वेंदो आहे। अॼु जे ॾींहं ते भेनरूं पंहिंजे भाइरनि जे लाइ दरवाज़े में अखियूं हणी वेठियूं हूंदियूं त कॾहिं मुंहिंजो भाउ ईंदो ऐं कॾहिं हुनखे राखी ॿधंदसि। बेसिकली राखी मक़सदु की रक्षा जो त्यौहार। अॼु जे ॾींहं ते भेण पंहिंजे भाउ जी ॿांह ते पंहिंजी कलाई ते राखी ॿधी हिकिड़ो कचो धाॻो ॿधी उनखां वचन वठंदी आहे त भाउ मुंहिंजी जनम ताईं जेको आहे मुंहिंजी इज़्ज़त आबरू। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।